लाड़काने शहर ऐं भरपासे में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। कुतनि 14 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल मां वैक्सीन कराए घर रवानो कयो वियो आहे। अहम ख़बर आहे लाड़काने मां तव्हांखे ॾियूं पिया। रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। छितनि कुतनि 14 ॼणनि खे ॾाढे विधो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल मां वैक्सीन बाद घर उमाणियो वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं, लाड़काने शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतिज़ामिया के बि क़दम न खयां आहिनि। 14 ॼणनि खे कुतनि ॾाढे विधो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल मां वैक्सीन कराए घर रवानो कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे लाड़काने मां ॾेई रहिया आहियूं। शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। छितनि कुतनि 14 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल मां वैक्सीन कराए खेनि पंहिंजनि घरनि ॾांहुं उमाणियो वियो आहे। लाड़काने में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। कुतनि अॼोके ॾींहं में 14 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। राब्तो कयो आहे लाड़काने में रशीद समोसा। रशीद, आगाह कजो, लाड़काने में छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। जी बिल्कुलु, बिशारत लाड़काने में जेको छितनि कुतनि जो आज़ार आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं जेकी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे ज़िले इंतिज़ामिया कुतनि छितनि कुतनि खे मारण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हालांकि जेके सिंध हाई कोर्ट जो हुकुम बि आहे त रोलू कुतनि खे मारियो वञे, पर हिन वक़्त ताईं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे या ज़िले इंतिज़ामिया हुजे उहो छितनि कुतनि खे मारण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे ऐं ॾींहों ॾींहुं जेके केसिस आहिनि छितनि कुतनि जा उहे वधंदा पिया वञनि। अॼोके ॾींहं में बि 14 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, जिन में 37 साल आहे इमाम दीन ऐं 25 साल आहे मुराद अली ऐं 19 साल आहे महमूद ऐं 10 वरियनि जो आहे वरियनि जी आहे यास्मीन बेबी। मां तव्हांखे ॿुधायां त इन समेत 14 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन्हनि जे वारसनि उन्हनि खे ज़ख़्मी हालत में लाड़काने जी चाणका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड खणी आया, जिते उन्हनि छितनि कुतनि वारी जेकी ॾाण वारी जेकी वैक्सीन आहे उहा कराए उन्हनि खे डॉक्टरनि घरो माणे छॾियो आहे। पर हिन वक़्त ताईं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे या लाड़काने जी ज़िले इंतिज़ामिया हुजे उहा छितनि कुतनि खे मारण में नाकाम आहे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां